अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जेकॾहिं तव्हां हिननि 24 कलाकनि जी ख़बरुनि ते नज़र फेराईंदा त तव्हांखे तमामु घणियूं नज़र ईंदियूं ख़बरूं उहे जेके तमामु घणियूं अहमियत वारियूं आहिनि पाकिस्तान जे हवाले सां बि ऐं आलमी मंज़र जे हवाले सां बि। पर असां अॼु इन्हनि ख़बरुनि मां हिकिड़ी अहम ख़बर जी चूंड कई आहे। इहा ख़बर इहा आहे त जंग ग्रुप जे एडिटर इन चीफ शकील उर रहमान खे अॼु गिरफ़्तार कयो वियो। शकील उर रहमान साहबु अॼु नेब जे आॾो पेश थियो हो ऐं 2 दफ़ा पेश थियो। हुन ते नेब जो इहो इल्ज़ाम आहे त हुन लाहौर में 54 कनाल जी हिकिड़ी ज़मीन जेकी आहे उहा गैर क़ानूनी तौर ते ख़रीद कई। नेब जो चवणु इहो आहे त नवाज़ शरीफ़ पंहिंजे दौर में यानी पहिरें दौर में 1986 में शकील रहमान खे लाहौर में इहा ज़मीन अलाट कई जेका कानूननि जे बिल्कुलु ख़िलाफ़ु हुई ऐं वायोलेशन हुई। इहा सॼी सूरताल जेकी आहे उनजो हिकिड़ो पहलू इहो आहे जेको असांजे साम्हूं आहे ऐं इन जो ॿियो पहलू जेको मुल्क जे अंदरि वॾे पैमाने ते ज़ेर बहस रहियो आहे उहो इहो आहे त हिन मुल्क जे अंदरि फ्रीडम ऑफ प्रेस ते तमामु वॾनि बंदिशुनि जूं ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं हिकिड़े वॾे अरसे खां पाकिस्तान जी जेका जर्नलिज़म आहे सहाफ़त आहे उहा काफ़ी ॾचनि ऐं परेशानियुनि जो शिकार आहे। असां सां हिन वक़्तु साईं यूनिस महर साहिब जन टेलीफोन लाइन ते आहिनि। पाण हलचल अख़बार जा चीफ एडिटर आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में त यूनिस साहिबु जेको आहे इन्हनि बंदिशुनि ऐं सॼी सूरताल खे तमामु बहितर नमूने सां सुञाणे थो। साईं महर साहिबु, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे मीर शकील रहमान जी जेका गिरफ़्तारी आहे उन ते हैरत थी या इहो स्टेज तयारु पियो थियो? मां सम्झां थो त इहो 2 सालनि जी कहाणी आहे। अच्छा, खां वठी हीअ हुकूमत आई आहे। हिन हुकूमत इहा कोशिशि कई आहे त मीडिया खे कहिड़े बि तरीक़े सां महदूद कजे। मीडिया जेका वाइब्रेंट आहे, जेका मीडिया असरअंदाज़ थिए थी सोसाइटी ते, उनखे महदूद करे उन्हनि जे असर खे ज़ाहिर कजे। पर जमहूरियत जो मीडिया हिकिड़ो आम जूस थिए थो। का बि जमहूरियत मीडिया खां सवाइ जेका आहे सा हाणे पूरी थिए थी। इहो 2 सालनि जी कहाणी आहे। पर उन खां बि जॾहिं अॻु में नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई उन वक़्त में बि मुख़्तलिफ़ हल्कनि तरफ़ां जंग जे हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोपेगेंडाऊं आयूं। डांड ते बि काफ़ी कदगन लॻाया विया। हींअर बि डांड जा वफ़ाक़ी इश्तिहार, जंग जा वफ़ाक़ी इश्तिहार, पंजाब गवर्नमेंट जा इश्तिहार, ख़ैबर पख्तूनख्वा गवर्नमेंट जा इश्तिहार बंदि आहिनि। असुलु इशू आहे आज़ाद सहाफ़त जो। पोइ जॾहिं हू आज़ाद सहाफ़त खे कंट्रोल नथा करे सघनि त पोइ उन्हनि इहो ई ज़रियो नेब वारो जेको आहे सो हथियार आहे जेको उन्हनि इस्तेमालु कयो आहे। जंग जे एग्ज़ीअ जो चवणु आहे या जंग जो जेको तर्जुमान आहे उन मीडिया ते इहो चयो आहे त असांजो कल्ह का बि हुकूमती सां लेन देन न हुई। हीअ जेका लेन देन आहे उहा हा साईं, जेको जंग जो सही था चओ, जेको जंग जो जेको तर्जुमान आहे उनजो जेको बयानु जेको आहे उहो आयो आहे उन में इहो आहे त इहो इशू हुयो ई 2 ख़ानगी पार्टियुनि जे विच में। इहा ज़मीन ख़ानगी पार्टी खां जेको आहे उहा ख़रीद कई वई हुई। पर नेब जो चवणु आहे त 1986 में नवाज़ शरीफ़ इहा गैर क़ानूनी तौर ते हिननि खे ज़मीन अलाट कई। थी सघे थो नवाज़ शरीफ़ ॿिए कंहिं माण्हू खे अलाट कई हुजे ऐं उन खां मीर शकील रहमान वरिती हुजे। ईअं बि थी सघे थो, पर हिन जी बि वज़ाहत जी ज़रूरत आहे। छो त हुननि अहिड़ो को बि जेको आहे सो रेफरेंस न आहे ॾिनो। हुननि इहो चयो आहे त इहा डील 2 ख़ानगी पार्टियुनि जे विच में डील हुई, सरकार जे विच में डील न हुई। एग्ज़ैक्टली, तर्जुमान जो इहो चवणु आहे। हा। पर इन में यूनिस साहिबु हिकिड़ी जेका शइ आहे जेका काफ़ी इम्पॉर्टेंट आहे, जेका तर्जुमान जो जेको बयानु तव्हां बि पढ़ियो हूंदो, तव्हांजी नज़र मां गुज़रियो हूंदो ऐं तव्हां ज़ारी ॻाल्हि आहे APNS जी सॼियुनि सरगर्मियुनि में जेके आहिनि उहे शामिलु रहिया हो। त हुनजो इहो चवणु आहे त गुज़िरियल 18 महीननि खां हुननि खे कंहिं न कंहिं नमूने सां जेको आहे उहो चयो वञे पियो त तव्हां रिपोर्टर्स तव्हांजा हथु हल्को रखनि, जेके तव्हांजा प्रोग्राम आहिनि उन्हनि में जेको आहे तव्हां जेको आहे नरमी आणियो ऐं मुख़्तलिफ़ नोटिसिस जेके आहिनि उहे चवनि था दर्जने नोटिसिस आहिनि जेके हिननि खे सर्व थिया आहिनि ऐं उनजो बेसिक रीज़न इहो आहे त हथु हल्को कयो। यानी असुलु जेका शइ आहे उहा त जियो ऐं जंग ग्रुप जेको आहे ॻाल्हि चिटी रखी त बेसिक जेको फॾो आहे उहो इहो ई आहे सहाफ़ती ऐं मीडिया जे आज़ादी जो। बिल्कुलु ॻाल्हि इहा ई आहे न जेका 2-3 सालनि खां वठी इहो सिलसिलो शुरू आहे। नेब वारो केस त हिननि हाणे इहो जेको आहे सो खोलियो आहे, इन ते डिस्कस थियो आहे मीडिया जे अंदरि। पर असुलु इशू जेको आहे सो आज़ाद सहाफ़त जो इशू आहे ऐं हुननि जे पॉलिसी जो इशू आहे।
अच्छा ख़ासि कर जियो ऐं जंग जेको आहे जियो जेको आहे सो आज़ाद तबसरा करे पियो या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके अहिड़ियूं जंग स्टोरियूं कयूं जेके इस्टेब्लिशमेंट खे माना अणवणंदड़ हुननि खे करार ॾिनो ऐं चयो त हीउ जेको आहे सो ग़लति ऐं फेक आहिनि ऐं पोइ पर हुननि जी वज़ाहत वक़्तनि वज़ाहत कंदा ई आया आहिनि त न हीअ जेका ॻाल्हि असां कयूं था उहा सही आहे। अच्छा पर आज़ाद मुल्क जे अंदरि जेकॾहिं तव्हांखे जमहूरियत मुस्तहकम करणी आहे त तव्हांखे सहाफ़त खे रस्तो ॾियणो पवंदो ऐं महफ़ूज़ रस्तो ॾियणो पवंदो। इख़्तिलाफ़ राय हर सोसाइटी में थींदो आहे ऐं इख़्तिलाफ़ राय जो हर माण्हू खे हक़ बि हुजणु घुरिजे। एग्ज़ैक्टली पर उन जी बुनियाद ते तव्हां कंहिंजे ख़िलाफ़ कूड़ा केस ठाहियो इहो बुनियादी तौर ते जमहूरी असूलनि जे ख़िलाफ़ आहे। अच्छा बिल्कुलु इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु असुली तौर ते ठीकु आहे पर ज़ारी ॻाल्हि आहे त जॾहिं हिन टाइप सिचुएशन हुजे थी हिन टाइप जंग हुजे थी त उन में ज़ाहिर आहे त जंग जा प्रिंसिपल्स जेके आहिनि उहे डिफरेंट थियनि था। इहो ॿुधाईंदा मेयर साहिब त हीअ जेका सॼी सिचुएशन आहे इन सॼी सिचुएशन में इन जंग ग्रुप सां डॉन सां कहिड़ी मीडिया बीहंदी ऐं जनरली अलाइनमेंट कीअं थींदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इन ते कंहिं न कंहिं नमूने सां स्ट्रेटजी ठाहिण जे हवाले सां त सोच ऐं गौर फ़िक्र हूंदो न कीअं सिफ़बंदी कीअं थींदी इन सॼी सूरताल खे कीअं मुंहुं ॾींदी मीडिया ख़ासि तौर ते उहा मीडिया जेका सम्झे थी त उहा इंडिपेंडेंट आहे। बुनियादी तौर ते पाकिस्तान जे अंदरि मीडिया विरहायल आहे। अच्छा हिकिड़ी मीडिया उहा आहे जेका प्रो एस्टेब्लिशमेंट आहे ॿी मीडिया उहा आहे जेका पंहिंजो आज़ाद नुक़्ते निगाह रखे थी। त पोइ मां सम्झां थो त मुल्क जे अंदरि जेकॾहिं सहाफ़त जो बचाव करिणो आहे ऐं जमहूरियत जो बचाव करिणो आहे त सॼे मुल्क जे सहाफ़त खे जंग ऐं डांस सां गॾु बीहणो पवंदो। अच्छा ऐं मां सम्झां थो त इहो हाणे वक़्तु अची वियो आहे त सहाफ़त जा जेके कारकुन आहिनि सहाफ़ती कारकुन आहिनि मीडिया सां जेके बि सलाहियल ग्रुप आहिनि उहे पंहिंजी मज़ाहिमत कनि। उन्हनि अॼु मज़ाहिमत न कई त मुल्क जे अंदरि जमहूरियत खे तमामु घणो नुक़सानु पवंदो। मुल्क जे अंदरि हूअं ई अॻु में सियासी तौर ते बि हिकिड़ी अबतरी वारी सूरत हाल आहे जंहिंजो डायरेक्ट जेको आहे असरु मैशियत ते थो पए। तव्हां सम्झो था त हिन वक़्तु जेका पाकिस्तान जी मजमूई मीडिया आहे उन मां घणा इदारा या मीडिया जा घणा सेक्शन्स जेको आहे घणो केक जो हिसो डॉन ऐं जंग ग्रुप सां बीहंदो छाकाणि त तव्हां पाण चयो त ॿ ग्रुप आहिनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहा सिचुएशन हाणे निकियल कोन्हे। मां सम्झां थो त अक्सरियती हिसो अच्छा अक्सरियती हिसो आज़ाद सहाफ़त जो ऐं मुल्क जे अंदरि जेको रुझान रहियो आहे या मुल्क जी जेका जदोजहदी तारीख़ आहे त मां सम्झां थो त अक्सरियती हिसो मुल्क जो ऐं सहाफ़त जो माण्हुनि जो आज़ाद सहाफ़त सां गॾु बीहंदो। अच्छा इहा मुल्क जी बि ज़रूरत आहे। एग्ज़ैक्टली अच्छा जेके आहे पॉलिटिकल पार्टीज़ जा रिएक्शन्स आहे ॾिसां पियो उन में मुस्लिम लीग नून जेकी आहे उनजी मरियम साहिबा जो स्टेटमेंट हुयो ख़ाकान अब्बासी साहिब जो स्टेटमेंट हुयो हू चवनि था त इहो कारो ॾींहुं आहे मीडिया जे हवाले सां। पीपल्स पार्टी जो रद्द अमल असांजे अञा साम्हूं न आयो आहे। मुल्क जूं जेके पॉलिटिकल अच्छा ओके उहो मुंहिंजे नज़र मां कोन गुज़रियो आहे यानी ॿ इहे पार्टियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कैटेगरिकल हूंदियूं चिटी हूंदियूं ॿियूं जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि मुल्क जूं उहे कीअं रद्द अमल पंहिंजो इज़हार कंदियूं। मां गुज़ारिश थो कयां त मुल्क पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब जो बि बयानु अची चुको आहे ओके जंहिं बि हिनखे तमामु सख़्तु लफ़्ज़नि में कंडेम कयो आहे। अच्छा उन खां पोइ मौलाना फज़लुर रहमान तमामु सख़्तु लफ़्ज़नि में कंडेम कयो आहे ऐं मौलाना फज़लुर रहमान इहो चयो आहे त इहो बुनियादी तौर ते मुल्क में जी सियासत खे कमज़ोर करण जो जेको आहे सो हरबो आहे। उन खां पोइ अवामी नेशनल पार्टी जे सदर असफंदयार वली उनखे कंडेम कयो आहे। मुल्क जे मिड़नी पार्टियुनि मेन स्ट्रीम जूं पार्टियूं नून लीग पीपल्स पार्टी मौलाना फज़लुर रहमान असफंदयार वली इहे सभु मेन स्ट्रीम जूं पार्टियूं आहिनि न। ओके अच्छा यानी इहे थींदो ओके ठीकु आहे मतिलबु इहो आहे त हिकिड़ो साइड मतिलबु इन ते जेको रद्द अमल आयो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहो रद्द अमल जेको आहे उहो बाक़ाइदा बेफिटिंग आयो आहे ऐं जेतिरो वाक़ियो आहे ऐं इन जो जेको पस मंज़र आहे उन मुताबिक़ ई रद्द अमल आयो आहे। पर सुवाल इहो आहे त हिन मौक़े ते हिन सूरत हाल में जेको इहो गिरफ़्तारी वारो अमल आहे उन ते इहो आहे त ॿरंदड़ ते तेल ते तव्हां जेको आहे ॿरंदड़ ते वधीक तीली फिटी कयो
आई मीन इहो तव्हांखे डिसीशन अजीबो ग़रीब कोन थो लॻे? पंहिंजे आज़ाद सहाफ़त जो जेको बचाव आहे हा उहो मां सम्झां थो त राइट आहे। अच्छा मुल्क में इहो जमहूरियत जी न पर नेब ॾिसो न, मां इहो चवां थो त इहा ॻाल्हि सही आहे। राइट आहे त उहो आज़ाद सहाफ़त जो बचाव कर। हा बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे, पर सुवाल इहो आहे त जेका सूरत हाल हिन वक़्तु असांजे साम्हूं आहे, नेब जे सिलसिले में पाकिस्तान जे अंदरि हाणे हिकिड़ो सर्टिन परसेप्शन, हिकिड़ो ख़्यालु जुड़ी चुको आहे ऐं अदालतुनि जे अंदरि जेके असां मुख़्तलिफ़ कमेंट्स ऐं रिमार्क्स ॿुधा आहिनि उन में त तव्हांजे साम्हूं आहे ॻाल्हि इहा बि थी त नेब खे फलाणा कानून जेके आहिनि फलाणियूं शयूं उन्हनि खे तरमीम करे हाणे असां हिन खे कम अज़ कम हिकिड़ो इंसाफ़ भरियो बणायूं। इन ते महीने ॾेढ खां यको ॻाल्हि थी, तव्हांखे बि ख़बर आहे त मतिलबु उन सॼे पस मंज़र खे साम्हूं ॾिसंदे ओचितो हीअ गिरफ़्तारी मतिलबु तव्हांखे छा थो लॻे? हरूभरू बि साज़िश जी ॻाल्हि कोन थो कयां, पर आहे अजीबो ग़रीब क़िस्म जी ॻाल्हि। न उन ते आसिफ़ अली ज़रदारी चयो आहे त हुकूमत जेको आहे नेब खे हथियार जे तौर ते इस्तेमालु करे थी। ओके अच्छा इहो आसिफ़ अली ज़रदारी साहिबु चयो त मुल्क में जेको आहे सो नेब खे हथियार जे तौर ते इस्तेमालु कयो थो वञे ऐं जेको तमामु मुल्क जी मईशत जे लाइ तमामु जेको आहे सो हानिकार आहे। एग्ज़ैक्टली सही ॻाल्हि। साईं मेहर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी ऐं नाज़रीन पाण कोशिशि कंदासीं त इन सॼी सिचुएशन ते छंछर वारे ॾींहुं जी एपी न्यूज़ जी सालियानी इलेक्शन बि आहे। ओके अच्छा ऐं एपी न्यूज़ जे कुझु सेक्शन्स जो या अक्सर सेक्शन जो ख़्यालु इहो आहे त हे हिन वक़्तु गिरफ़्तारी छा भला हुन एपी न्यूज़ जी जेका सालियानी इलेक्शन आहे उनखे सबूताज करण जे लाइ का कोशिशि त कोन्हे? हा मतिलबु इहो त तव्हां हिकिड़ी साज़िशी थियरियुनि में हिकिड़ी करी था अञा वधीक इज़ाफ़ो था कयो न। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन उमेदु इहा आहे त प्रोग्रामनि जो हीउ सिलसिलो जारी रहंदो ऐं असां मुख़्तलिफ़ जेके करंट क़िस्म जी शयूं आहिनि तव्हां वटि फ़ौरी तौर ते खणी ईंदासीं। इजाज़त वठूं था। अला जबान।